सभिनी दोस्तन के भलीकार सिंध हेल्प जे चैनल तां एक नए प्रोग्राम सां गॾु तव्हांजो मेज़बान इलाही बख्श। सभिनी दोस्तन खे ख़बर आहे त जर्नलिज़म हिकु अहिड़ो शोबो आहे जेको तमामु हॉट आहे अॼुकल्ह। हर कोई जॉइन करण थो चाहे ऐं हर कोई उन में कमु करण थो चाहे। उन जे हवाले सां अॼु असां लर्निंग माइंड खे बहितरीनु लर्निंग माइंड जेको आहे तजुर्बनि सां भरपूर ऐं कमु कयो आहे साईं जन। उहो गेस्ट आहिनि लर्निंग माइंड असांजा ऐं उहो असां सिखंदासीं पंहिंजे गेस्ट खां जंहिं तमामु सिंध जे हर चाहे वॾो हुजे चाहे नंढो हुजे माण्हू उहो सभु साईंअ खे चङी तरह सुञाणीनि था ऐं असां साईंअ सां अॼु सिखंदासीं त यूथ खे कहिड़ा मसइला आहिनि ऐं यूथ कीअं जेको आहे पंहिंजो पाण खे इम्प्रूव करे जर्नलिज़म में वधीक नालो कमाए सघे थी प्लस उनखे एज़ ए कैरियर कीअं जॉइन करे सघे थी। इन ई सिलसिले में साईंअ सां असां ॻाल्हाईंदासीं अॻिते ऐं साईंअ सां तव्हांखे असां मिलायूं था। साईंअ जो नालो ई काफ़ी आहे। आई थिंक हिते एतिरो वॾी तारीफ़ करण जी ऐं तारीफ़ करण जी खे मूंखे ज़रूरत न आहे। सिर्फ़ु असांजो सिंधी जेको बि आहे अख़बार पढ़ंदड़ आहे, असांजो जेको किताबु पढ़ंदड़ आहे, चाहे ॿारहाड़ीअ जो हुजे चाहे शहर जो हुजे, उहो हर हिकु साईंअ खे सुञाणे थो। साईं पाण सैयद फिदा हुसैन शाह साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मिठा भाउ, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं। साईं थोरो अॻिते हलण खां पहिरियां ई असां फॉर्मेट दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं। हिन प्रोग्राम जो फॉर्मेट जेको आहे एज़ यूजल उहो ई आहे जेका लर्निंग माइंड सां असां प्रीवियस इंटरव्यूज़ कया आहिनि ऐं डिस्कशन थिया आहिनि। तव्हां असांखे जॉइन करे सघो था ज़ूम जे थ्रू एज़ ए ऐं प्लस तव्हां असांखे जॉइन करे सघो था फेसबुक ते, पंहिंजा कमेंट्स छॾे सघो था, साईंअ खां लाइव क्वेश्चन पुछी सघो था पंहिंजे कैरियर जे हवाले सां जर्नलिज़म जे हिसाब सां जेको तव्हां क्वेश्चन कंदव साईं तव्हांखे रिप्लाई ॾींदो लाइव। ऐं हाणे अॻिते हलूं था साईं जी तरफ़। साईं वेलकम टू अगेन। साईं असांजो जेको नौजवान आहे उहो इहो ॼाणण थो चाहे त साईं फिदा हुसैन शाह साहब कैरियर कीअं शुरू कयो, किथां खां कयो, कीअं हो पंहिंजे स्टोरी असां सां शेयर कयो। Love to share my earlier story. जी जी पंहिंजे सिंधियुनि मिठड़नि मारूड़नि जहांगीरनि सां गॾु इहे लम्हा मुंहिंजे लाइ हमेशह यादगार रहंदा। ॾिसो 3 सितंबर 1965 ते मटियारीअ में जॾहिं 65 वारी जंग तक़रीबन पुॼाणीअ ते पहुती हुई त 3 सितंबर ते 1965 ते मुंहिंजो जनमु थियो मटियारीअ में। अलाह साईं शायदि इहो सोचियो त मटियारीअ में हिकिड़ो अहिड़ो माण्हू पैदा थिए जंहिंखे जंग जेका ख़ौफ़नाक सिचुएशन लॻी पई हुई उन खे पंहिंजे अखियुनि सां ऐं पंहिंजे फन सां ऐं पंहिंजे कम सां ख़ुशबूअ में तब्दील करे। सो मटियारीअ में आऊं छा पैदा थियुसि सम्झो त मूंखां पहिरीं हुसैन अली शाह फाज़लाणी जिन सिंधी पहिरीं फिल्म उमर मारवी ठाही, उन खां पोइ यार मोहम्मद शाह ऐं खोड़ अहिड़ा आर्टिस्टिक क़िस्म जा माण्हू पैदा थिया। पर मुंहिंजे लाइ वॾे भाग जी ॻाल्हि हुई त ऐं नंढपण में ॾाढो शर्मीलो ऐं स्कूल में ऐं जेकॾहिं मूंखे शौक़ु थींदो त आउं गानो ॻायां या मूंखे शौक़ु थींदो त आउं स्पीच करियां त चवंदुसि त डाइस ॾाढी सुठी शइ आहे, जो टगूं ॾकनि थियूं त डाइस जे पुठियां लिखियो वञनि ऐं माण्हूअ खे ख़बर नथी पवे। छोकिरा हूटिंग्स कंदा हुआ, मश्करियूं कंदा हुआ, पोइ आउं घर अची पंहिंजी अमड़ खे भाकुर पाए चवंदो हुउसि त छोकिरा मश्करियूं था कनि। त मुंहिंजी माउ चवंदी त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जॾहिं तव्हीं ॻाल्हाईंदो ऐं सॼी दुनिया ॿुधंदी। सो अलाह साईं जा अहसान आहिनि त हिते वेबसाइट्स ते ॿाहिरिनि वेबसाइट्स ते जिते जिते मुंहिंजो कनेक्शन थिए थो ऐं इंटरलिंक थिए थो त उहो अहसास जी जेका घिटी आहे सा ॾाढी मुअत्तर थी रहे इन ॻाल्हि जे करे। ऐं ख़ुदा जो शुक्र आहे त जर्नलिज़म में बि शोबिज़ जर्नलिज़म जेको हो उन वक़्त में जॾहिं बल्कि 1985 में लिखण त मूं 1985 में ई शुरू करे छॾियो। 15 सालनि जी उमिरि में तव्हीं सोचे सघो था त हिकिड़ो 15 सालनि जो ॿार मधुबाला ऐं नरगिस ते लिखे ऐं उहो मुंहिंजो कॉलम बम्बई की फिल्मी सरगर्मी आहे अख़बार जहां में कोई 3-4 साल हलंदो रहियो। उन खां पोइ मरहूम तारिक अशरफ जो सुहिणी हो जंहिंमें मूं लिखणु शुरू कयो ऐं सुहिणीअ सां गॾु ई इबरत मैगज़ीन में बाक़ाइदे मूं जॉब कई जिते बॉम्बे इंक्वायरी जहिड़ो मुंहिंजो सिलसिलो
ॾाढो मक़बूल थी वियो ऐं आउं पंहिंजे मारूअड़नि ऐं जहांगीरनि खे फिल्मुनि फैशन मुतलिक़ अपडेट ॾियण लॻुसि। मुंहिंजी कंसर्निंग अहिड़ी हुई जो आउं नादिया हुसैन जी बि ॻाल्हि कंदोसि, आउं विनीज़ा अहमद जी बि ॻाल्हि कंदोसि, आउं कॉस्ट्यूम्स जी ॻाल्हि कंदोसि, आउं दीपक परवानी ऐं हसन शहरयार ऐं सना सफ़ीना जहिड़नि टॉप डिज़ाइनर्स जी बि ॻाल्हि कंदोसि। त इहे शयूं जेके हुयूं ऐं एलिज़ाबेथ टेलर जी फिल्म जेकॾहिं PTV ते ईंदी हुई त उन वाइट टीवीअ वारे दौर में हुनजे अखियुनि ते लॻल आई शेडो मूंखे सम्झो त ख़ुशबूदार करे छॾी। ऐं वरी उन्हनि शयुनि खे जेॾी महिल लिखण जो ईंदो हो मरहलो, त उहा शइ अञा वधीक सुहिणी ऐं ख़ूबसूरत थी मुंहिंजे अॻियां ईंदी हुई। सो इहो अलाह साईं जो करम रहियो ऐं मारूअड़नि जहांगीरनि पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे जेका इज़त ॾिनी, जेको कुर्ब ॾिनो, ऐं त असां वटि लाड़काणे में जीअं संबारा आहे तीअं मूं उन्हनि जे दिलि जे गिटिन में हिकिड़ी हिकिड़ी संबारा विहारे छॾी, जेका फनून लतीफ़ा, सकाफ़त, शोबिज़, फैशन, फिल्म, म्यूज़िक, ड्रामा, इन्हनि सभिनी शयुनि खे हाईलाइट करण जो मूं डिटर्मिनेशन कई। And there were a lot of passion, lot of dedication, lot of enthusiasm, and whatever I did, it becomes symbol for me. Even हाणे ॾिसो इंडिया में मूंखे रेखा ऐं अमिताभ बच्चन जे पेजेस जो टॉप फैन आहियां, and they are responding me as well due to my concern with showbiz. So उन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे ऐं सिंध में इहा वॾी खोट हुई त माण्हू फिल्म, फैशन, म्यूज़िक ऐं ड्रामे ते मुस्तनद क़िस्म जी शइ पढ़ी कोन सघंदा हुआ। सम्झो जे ग़ज़ाला रफ़ीक नाटक सभा में अची पंहिंजी साड़ी कीअं कैरी कंदी हुई, या महमूद सिद्दीकी या नूर मोहम्मद लाशारी जेॾी महिल ॻोठाणे रोल में ईंदो हो त कीअं असांजे दिलनि खे मुअत्तर कंदो हो, ऐं असांजा जेके बि लीजेंड्स उन्हनि ते ॻाल्हाईंदे, उन्हनि ते लिखंदे ऐं पाण वधीक ख़ुशबूदार थियो वेंदो हुउसि। वरी साॻे नमूने सां भले पाकिस्तानी फिल्मूं हुजनि, इंडियन फिल्मूं हुजनि, म्यूज़िक हुजे, रोशन आरा बेगम खां वठी जुनैद जमशेद ताईं, ऐं जेकी जेकी मूं लिखियो, निकोल किडमैन जी बिकिनीअ खां वठी जूलिया रॉबर्ट्स जे एरिंग्स ताईं, सभिनी ब्रांड्स सां बाक़ाइदे मूं इबरत में बि लिखियो, काविश में बि लिखियो, ऐं ख़ुदा जो शुक्र त मूं उन्हनि सभिनी में सभिनी इदारनि में कमु बि कयो ॿ टे दफ़ा। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि त whatever I have achieved due to my endeavors, it has created history. छो जो आउं सम्झां थो त मारूअड़नि ऐं जहांगीरनि मुंहिंजी उहा जेका सूंहं हुई, या उहा जेको हर शइ खे हाईलाइट करणु, हर शइ खे फ्रेगरेंट करणु, हर शइ जे जमालियाती पहलूअ खे वाज़े करणु, उहे शयूं जेके हुयूं से सदाई मुंहिंजे लिखड़नि में हूंदियूं हुयूं। ऐं मुंहिंजी कोशिश इहा हूंदी त लाखीणे लतीफ़ ऐं सचल मस्त जी हिन धरतीअ ते मुंहिंजा मारूअड़ा, मुंहिंजा जहांगीरड़ा भले गुद कनि, भले पुठियूं चुंडीनि असांजूं औरतूं, पर जॾहिं मुंहिंजो लेख पढ़नि त उन्हनि में हिकिड़ी महक अची वञे, ख़ुशबू हिकिड़ी अची वञे, इदराक जी ख़ुशबू। त वाक़ई तव्हां जेको सिंधी कल्चर खे जेकॾहिं असां चयो वञे त साईं फैशन खां रूशनास करण में साईं फिदा हुसैन शाह साहिब जो वॾो कमु आहे, उन में नो डाउट। तव्हांजो जेकी लिखणी वाक़ई इबरत खां वठी ॾिसजे, ज़ीन से काफ़ी कावश में अञा ताईं दोस्त जेका आहे दिलचस्पी वठी पढ़ंदा रहंदा आहिनि, ऐं तव्हांजूं लिखणियूं वाक़ई नाक़ाबिले फरामोश आहिनि। पर साईं अॼु हलूं था असां पंहिंजे टॉपिक जी तरफ़, जेको टॉपिक आहे यूथ चैलेंजिस जेका फेस करे रहियो आहे। त हाणे असां तव्हां खां इहो था ॼाणणु चाहियूं त जेको नौजवान, जेको शागिर्द यूनिवर्सिटी में जर्नलिज़म पढ़ी रहियो आहे सिंधी यूनिवर्सिटी में या ॿिए यूनिवर्सिटी में, उहो जेको आहे अची शोबो इहो जॉइन करण थो चाहे, त उन लाइ तव्हां छा ॿुधाईंदव त उनखे कहिड़ो रस्तो अपनाइणु घुरिजे, कैरियर में अचणु घुरिजे उनखे? प्लीज़ इन ते कुझु इनलाइन कयो। सॼी आलमी लेवल ते सॼी दुनिया में जर्नलिज़म पटाईंदड़ जेके बि शयूं आहिनि, उन सां टहिकंदड़ जेके बि शयूं आहिनि,
उन में मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जा माण्हू अचनि था ऐं जेको जेको अव्हांजो शुबो आहे उनखे वधीक हाईलाइट करियो था, उनखे रिपोर्ट करियो था। तव्हां पंहिंजे सिंध जे सभिनी बचड़नि खे नियाणियुनि खे अर्ज़ु कंदुसि त इफ दे वाना join mass communication or journalism, then it's great thing. वो it depends त असीं जेॾी महिल छो जे असीं सिंध जा माण्हू असीं पंहिंजे मिटीअ ख़मीर जा माण्हू आहियूं, उन में पोहियल आहियूं, ठीकु आहे न। जीअं अटो ॻोइबो आहे तीअं असांजे ख़मीर में सिंध जी मोहबत, सिंधियत, ख़ुशबू, इदराक, शौर ऐं लाखीणे लतीफ़ ऐं बाबा बुले शाह खां वठी सभिनी वलियुनि बुज़ुर्गनि जूं मोहबतूं असांजे ख़मीर में जोड़नि थियूं, महकनि थियूं। वरी लाल कलंदर ते जेॾी महिल वञी धमाल हणंदा आहियूं त असांजी सिंध महकी पवंदी आहे। सो इहे जमालियात जा जेके जेस्चर्स आहिनि। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि अञा मज़ेदार ॿुधाया त आऊं मटियारीअ में पाण खे आऊं फ़क़ीर सम्झंदो आहियां, पाण खे सैयद कोन सम्झंदो आहियां। ऐं मां ॾिठो हूंदो आयासि मेले में ऐं इवन मटियारीअ में जॾहिं अजरक टोपीअ जो ॾींहुं थींदो आहे त आऊं माण्हुनि सां गॾिजी झिमरूं हणंदो आहियां। ऐं उहो फ़क़ति इन करे त असांजे आम हारी पोरियत, असांजे आम माण्हूअ मां डपु ख़तमु थिए त मुंहिंजे नियाणियुनि, मुंहिंजे धीअरुनि, मुंहिंजे भेनरुनि, मुंहिंजे बचड़नि जेके मास कम्युनिकेशन या जर्नलिज़म जॉइन करणु था चाहिनि त आऊं अव्हांखे ॿुधायां त हींअर जेकॾहिं 16-17 सालनि जा या 19 सालनि जी तव्हांजी एज आहे त तव्हीं अमेज़िंग शयूं करे सघो था। सुबुह जो उथी रुगो सॼी दुनिया जूं जेके अख़बारूं आहिनि, जेके रसाला आहिनि, उन्हनि ते हिकिड़ी नज़र विझो ऐं उन खां पोइ 2 कलाक पोइ वरी माण्हुनि सां चेट करियो, कचहरी करियो त उन में छा थींदो त अव्हांजो ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे, ॻाल्हाइण जो जेको स्टाइल आहे, उहो कंपोज़ थींदो। लफ़्ज़, अखर ऐं रवैया ऐं नॉलेज उहा अव्हांजे दिलि ते खुरको कंदी ऐं इट बिकम्स द पार्ट ऑफ योर स्टाइल। सो हिकिड़ो दफ़ो ऐं सभिनी खे पाण इहो चवंदुसि त महिरबानी करे पंहिंजे मुतालियो हींअर खां ई शुरू करे छॾियो। जेतिरो अव्हांजो मुतालियो वधीक हूंदो, अव्हांखे ख़बर हुजे त शेख याज़ छा कमु कयो आहे, शाह जे शाइरीअ में कहिड़ी ख़ासि शइ आहे, उस्ताद बुखारी छा थो लिखे ऐं दादूअ जे सूंहं खे उन कीअं पधिरो कयो आहे, नूरुल हुदा शाह हवेलियुनि ऐं उन्हनि जे अंदरि जेके ॾुखिया किरदार आहिनि उन्हनि खे कीअं हाईलाइट कयो आहे, जेके अहम मसइला आहिनि, जेके अहिड़ा मसइला आहिनि जिन ते घटि ॻाल्हायो ऐं घटि उन्हनि ते रोशनी विधी वई आहे, पर रोशनी विझणु घुरिजे। ऐं त इहे ऐं पंहिंजे नियाणियुनि ऐं पंहिंजे बचड़नि खे इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे अंदर मां अव्हांजे दिलि ऐं अव्हांजे रूह मां जॾहिं ख़ुशबूदार थींदो त पोइ अवीं जिते बि अवीं एडमिशन वठो था, मास कम्युनिकेशन में अचो था। मसइलन आउं ॾाढे फ़ख़्र सां सभिनि खे ॿुधाईंदो त मां मटारको आहियां, ॻोठाणो आहियां ऐं मूंखे हिन ते ॾाढो फ़ख़्रु हूंदो आहे। पर उन खां पोइ जॾहिं मुंहिंजा किथे कैटवॉक या रैम्प वग़ैरह थींदी आहे त मुंहिंजी ॾिसण जेका ड्रेसिंग हूंदी आहे सफ़ा और क़िस्म जी हूंदी आहे। पर आउं उहो पाईंदो आहियां, मटियारीअ में बि आउं पंहिंजी ड्रेसिंग अहिड़ी कंदो आहियां त माण्हुनि में जिदत जो अहसासु थिए ऐं माण्हुनि खे इहा शइ बावर थिए त भई असीं अदाकार नदीम थी सघूं था, असीं हुमायूं सईद थी सघूं था, असीं फवाद ख़ान थी सघूं था, पर जेॾी महिल जर्नलिज़म में था वञूं त love to suggest my daughters and my sons also that you must avail that kind of immense aesthetics in your routines. जेका जमालियाती जेको पहलू आहे, जेकॾहिं उन खे छेड़ींदो त उहा शइ वञे लिखण में मज़रन ऐं पंहिंजे ॿुधंदड़नि जे लाइ ॾाढे कुर्ब ऐं प्यार सां चवां, ऐं जेॾी महिल का शइ लिखणु वेहंदो आहियां, टीवी प्रोग्राम्स त कंदो आहियां त उते त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर जेॾी महिल लिखणु वेहंदो आहियां ओॾी महिल ॾाढो को मज़ेदार क़िस्म जो परफ्यूम हणी पोइ वई लिखंदो आहियां। मूंखे ख़बर हूंदी आहे त ख़ुशबूअ जो अहसासु जेको आहे सो इट मेक्स मी मोर फ्रेग्रेंट। जेॾी महिल कंहिं शइ खे एक्सप्रेस करियो था
अव्हांखे मसलन अव्हांखे मीना कुमारी जी पाकिज़ा ते ॻाल्हाइणो आहे या अव्हांखे फूल मेरे गुलशन का ते ॻाल्हाइणो आहे, अव्हांखे कंहिं ड्रामे ग़ज़ाला रफ़ीक जी सीरियल ज़ीनत ते ॻाल्हाइणो आहे या राणीअ जी कहाणीअ ते ॻाल्हाइणो आहे या नूरुल हुदा शाह जे कंहिं कैरेक्टर ते ॻाल्हाइणो आहे, त मतिलबु अव्हां वटि कॉन्टेंट जेको हुजे, मसलन अमी जे 2 कलाक या 1 कलाक वञी इंटरव्यू था ॾियो त उन में नॉलेज हुजे, माण्हुनि खे ख़बर पए त रोशन आरा बेगम जे ठुमरीअ खां वठी ही माण्हू जेको आहे सो हर शइ ते ॻाल्हाए सघे थो। जेतिरी वेरिएशन अव्हां जे रूटीन्स में हूंदी, उहा एज़ अ जर्नलिस्ट अव्हां जी साख, अव्हां जी रेपुटेशन, अव्हां जी सूंहं जेका आहे तंहिंजो वधीक प्रचार थींदो एंड डे बाय डे people would love to come with your connection ऐं हू अवां मां उहा सूंहं वठण जी कोशिश कंदा। सो मुंहिंजी सभिनी बचनि खे न्याणियुनि खे इहो आहे त अवी पाण महिनत करियो, सेल्फ मेड हिकिड़ो स्ट्रगल जेका आहे। जी दोस्तो, साईं जेको आहे इहो ई ॿुधाए रहियो आहे, ज़बरदस्त साईं ॿुधायो त असां जेको आहे स्ट्रगल कयूं। साईं जीअं लिखण खां पहिरियां ई जेको आहे साईं हिकिड़ी ज़बरदस्त पंहिंजी हैबिट ॿुधाई त लिखण खां पहिरियां ई उहो पंहिंजे किरदार खां राइटिंग में अचण खां पहिरियां ई साईं जेको आहे उन किरदार जे बारे में चाहे या कंहिं बि शइ में उन इन्वॉल्व थियण खां पहिरियां ई उन्हनि जे जहिड़ो थियणु चाहींदो आहे, मतिलबु उन सां साईं अलाइन थियणु चाहींदो आहे। जीअं साईं ॻाल्हि कई त साईं जेको आहे कंहिं जे बारे में, एक्टर्स जे बारे में या एक्टर जे बारे में लिखण खां पहिरियां ई साईं जेको आहे ख़ुशबू लॻाईंदो आहे त बाक़ाइदा उहा ख़ुशबू अचे त साईं जीअं उहा फीलिंग ॼाणे पोइ लिखी सघे। साईं इहा ज़बरदस्त आदत ॿुधाई। ॿियो साईं ॿुधायो त तव्हांखे स्टडी करणी पवंदी। स्टडी जॾहिं तव्हांखे कंहिं टॉपिक ते या कंहिं उनवान ते तव्हांखे उबूर हूंदो तॾहिं उन ते तव्हां लिखी सघो था, तॾहिं उन ते ॻाल्हाए सघो था। जीअं साईं पंहिंजो टाइम ॾिनो आहे, असां जीअं ॾिसूं था त साईं घणे अरसे खां वठी जेको आहे इन ई फील्ड में कमु करे रहियो आहे। जेकॾहिं को बि शोबिस जो माण्हू वाक़ई पाकिस्तान में, सिंध में या सिंधी जेको आहे स्पेशल सिंधी मीडिया सां साईं जे नाले खां वाक़ुफ़ु आहे त उहो उन करे जो साईं डेडिकेटेड आहे। साईं डेडिकेटेड पंहिंजे कम सां बि आहे, पंहिंजे प्रोफेशन खां बि आहे। साईं ईअं ॾे अॻिते हलूं था। साईं हिकु ॿियो आहे जेका असांजा यंगस्टर आहिनि उन्हनि खां मसइलो थींदो आहे त उहे कहिड़ियुनि जॻहियुनि ते एज़ ए कैरियर, जीअं चैनल्स थी विया आहिनि, सिंधी चैनल थी विया आहिनि या अख़बारूं अची वियूं आहिनि, हाणे त मीडियम चेंज थी विया आहिनि, हाणे त सोशल मीडिया ते अची विया आहियूं असां। तव्हां उन्हनि खे कहिड़ा टिप्स ॾींदव त उहे पंहिंजे पाण में इम्प्रूवमेंट आणे, उन्हनि खे जेको आहे उन्हनि शयुनि खे बि पंहिंजे, जीअं सिंध यूनिवर्सिटीअ जो छोकिरो आहे या किथां ॿियो अचे थो उहो पंहिंजे एज़ ए शौक़ मां अचनि था काफ़ी, उन्हनि खे तव्हां छा एडवाइस ॾींदा, उहे किथे पंहिंजे पाण खे ॻोल्हियूं? हा, ॾाढी सुठी ॻाल्हि कई, तमामु सुठी ॻाल्हि अव्हां कई। त हाणे ज़रूरी कोन्हे त असीं अख़बार में जॉब करियूं, ज़रूरी कोन्हे त असीं कंहिं रिसाले में जॉब करियूं, पर जेकॾहिं बि सॼो ॾींहुं फेसबुक ते वेही यूट्यूब ते पंहिंजो चैनल खोले छॾियो या हिते जीअं अवी हेल्पलाइन ऐं पहिरीं तव्हांखे मुबारक ॿुधिया त तव्हां अहिड़ो सुठो सिलसिलो शुरू कयो आहे जंहिंमें असांजे मारूअड़नि जांगीअड़नि लाइ ऐं ख़ासि करे उहे ॿार जेके पढ़नि था पिया ऐं थोरा अनसिक्योर हूंदा आहिनि त भई असांखे छा करणु घुरिजे, कीअं करणु घुरिजे, त आउं सम्झां थो त उन्हनि जे लाइ हिकिड़ी तमामु वॾी सहूलियत आहे। अॼोको दौरु जेको आहे तंहिंमें तव्हीं सोशल मीडिया खे पॉज़िटिव जेकॾहिं इस्तेमालु करियो त हर मौज़ूअ ते, हर मकबे फ़िक्र जो माण्हू अचे थो, ॻाल्हाए थो। इवन आउं त लाइव वीडियोज़ बि वठंदो आहियां ऐं पंहिंजे मारूअड़नि, पंहिंजे जांगीअड़नि सां वॾियूं कचहरियूं कंदो आहियां। त यकीन करियो त आउं पंहिंजे बचनि ऐं पंहिंजे नियाणियुनि खे इहो ई सजेस्ट कंदुसि त अवी जेकॾहिं कंहिं मसइलनि अवी अजरक ते को प्रोग्राम करियो, मसइलनि तव्हीं म्यूज़िक ते को प्रोग्राम करियो, मसइलनि तव्हीं सियासत ते, करंट अफेयर्स ते को प्रोग्राम करियो, अव्हांखे ॿिए हंधि चांस नथी मिले, अवी यूट्यूब ते पंहिंजो चैनल खोले सघो था त इज़हार जा जेके सूंहं जा रस्ता आहिनि से हाणे वधी विया आहिनि। अव्हां त ॾाढी सुठी ॻाल्हि कई त पर हाणे उहा अंदर जी जेका सूंहं आहे सा कीअं ईंदी, उहा ईअं ईंदी त सुबुह जो अवी पीसीअ ते वियो था, अजायो वक़्तु पंहिंजो ज़ाया न कजे ऐं ख़ासि करे नियाणियूं जेके आहिनि से वरी उन हिसाब सां जेके मसइलनि एम्ब्रॉयडरी आहे, मसइलनि उन्हनि खे
जेको लाड़काणे में जेको जैकबाबाद में जेको भर्त थिए थो उनखे असीं सॼी दुनिया ते कीअं पहुचायूं। असांजे मटियारीअ मां, असांजे हाला मां, असांजे लाड़काणे मां, असांजे सखर मां, असांजे जैकबाबाद मां असांजूं ई न्याणियूं जेकॾहिं घरनि में अहिड़ो भर्त, जीअं चिकने जो भर्त, जीअं हुरमिच जो भर्त, इहे शयूं ठाहे जेकॾहिं पंहिंजा पंहिंजा पेज ठाहिनि ऐं उन्हनि ते उन शइ जो प्रचार कनि त मज़े जहिड़ी ॻाल्हि त उन्हनि खे माली तौर ते बि फ़ाइदो थींदो ऐं ॿियो असां दुनिया खे ख़बर पवंदी त असांजूं सिंधी न्याणियूं केॾियूं पढ़ियल लिखियल आहिनि ऐं पढ़ियल लिखियल हुअण खां सवाइ केॾियूं टैलेंट वारियूं। असांजा छोकिरा आऊं त चवंदो त हाणे नौकिरी ॻोल्हण ऐं हुनजी ज़रूरत ई कोन्हे। अवी हिकिड़ी ख़ुशबूअ सां गॾु पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू खां के मद्देनज़र रखंदे जेकॾहिं कंहिं शोबे में को कमु करियो था त डे बाय डे उनजी पॉपुलरिटी वधंदी ऐं सोशल मीडिया असांखे वधीक सहूलियतूं ॾिनियूं आहिनि त तव्हीं पंहिंजे पाण खे हाईलाइट करे सघो था। मसलन फेसबुक ते आऊं 8 पेज हलाया, ठीकु आहे, हिकिड़ो अदाकार मोहम्मद अलीअ ते आहे, हिकिड़ो मुस्तफ़ा कुरैशीअ ते आहे, हिकिड़ो फिदास फिल्म फैशन टीवी फ्लेम आहे, हिकिड़ो मुंहिंजे मटियारी शहर ते आहे सैयद फिदाउसन शाह मटियारी। सो हिकिड़ो मुंहिंजे वीडियोज़ ते आहे जेके टीवी प्रोग्राम्स ऐं वीडियोज़ मूं कया आहिनि त इज़हार जा इहे तरीक़ा जेके महिल ॿिया माण्हू ॾिसंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं सिंध खां पोइ पाकिस्तान खां पोइ सॼी दुनिया त उन में अव्हांजो स्टाइल, अव्हांजो तजुर्बो, अव्हांजो कॉन्टेंट वट एवर यू आर टॉकिंग, ऐं कहिड़े सूंहं सां कहिड़ी इदराक जी चाशनीअ सां महकियल जुमिला ॻाल्हायो था ऐं जेकी ॻाल्हायो था छा उन जी पंहिंजी सूंहं आहे ऐं उहा सूंहं जॾहिं माण्हू ॿुधंदा त कन रस थी पवंदा। कन रस थी पवंदा माना सुर जी ॻाल्हि सम्झंदा। सुर अव्हांजे ॻाल्हाइण में ज़रूरी हुअणु घुरिजे। ज़रूरी कोन्हे त ठुमरी ॻायो, गज़ल ॻायो, गीत ॻायो, पर इहे सुर अव्हांजे अंदरां निकिरनि। हर इंसान में अलाह साईं सलाहियत रखी ऐं अलाह साईं अव्हांखे बार बार उहो मौक़ो ॾिए थो, सजेशन ॾिए थो त हिन रस्ते ते वञ, को पेचरो कोन्हे, हिन दग ते वञ ऐं को मसइलो कोन थींदो। पर ॿी वरी जेका असांजे न्याणियुनि में, असांजे ॿारनि में हिकिड़ी वॾी जेका कमज़ोरी हूंदी आहे सा हूंदी आहे त हॿक ऐं झिझक, वॾड़नि सां ॻाल्हाए कोन सघंदा, कंहिं माण्हूअ जे अॻियां, टीचर जे अॻियां ॻाल्हाए कोन सघंदा। पर हाणे आउं सम्झां थो अॼुकल्ह जे सोशल मीडिया में इहा शइ कान रही। ॿारनि खां बि पुछो त ॿार ॾाढे सुठे नमूने सां ॿुधाईंदा आहिनि। मुंहिंजी 12 सालनि जी नंढड़ी आहे शाज़मीन शाह, वो मूंखे जी जी इंग्लिश नॉवल सजेस्ट कंदी आहे त आउं हीअ बि पढ़ा, तव्हीं पढ़ो बाबा। तो पंहिंजे ॿारनि खे मुताले ते फोकस रखो। इहो ॾिसो त जेकॾहिं हू कंप्यूटर ते वेठा आहिनि या मोबाइल ते वेठा आहिनि त हू छा पिया ॾिसनि, छो जे ॾिसो निगेटिव शयूं बि आहिनि, नाकारी शयूं बि आहिनि जेके ज़हन ते ख़राबु असर विझनि। असीं जेकॾहिं पॉज़िटिव ऐं مثبت शयूं वेही कंप्यूटर ते या लैपटॉप ते या पंहिंजे मोबाइल ते कंदासीं त उन्हनि जी सूंहं, इदराक, ख़ुशबू सॼी दुनिया में पखिड़े। ऐं आउं सम्झंदो आहियां त मूंखे पंहिंजे हर लिखणीअ, पंहिंजे हर प्रोग्राम, पंहिंजी हर जेका काविश हूंदी आहे तंहिंमें एतिरो त रिस्पॉन्स मिलंदो आहे जो मूंखे महसूसु थिए थो त मुंहिंजी सिंधड़ी सलाहियतुनि सां मालामाल आहे, टमटार आहे। ऐं असीं जे इहा सूंहं वारी कैफ़ियत खणी जेकॾहिं असांजा जवान, असांजी न्याणियूं निकिरी पवनि त सिंध में हिकिड़ो ॾाढो مثبت क़िस्म जो इनकलाब अची सघे थो, जंहिंमें असीं पंहिंजे लाइ कमायूं ऐं सॼी दुनिया खे असीं मञरायूं त असां में जेको हुनुरु आहे, जेको असां में स्किल आहे, जंहिं आधार ते असीं ॻाल्हायूं था ऐं असीं जीअं तजुर्बे के पंहिंजे ख़मीर मां कढी उन शइ ते टेका टिप्पणी करियूं था त इहा टेका टिप्पणी जेका हूंदी सा बिल्कुलु उनजो हिकिड़ो ओवरवेलमिंग रिस्पॉन्स मिले थो। ऐं मारू अला झांगी अड़ा मूंखे त यकीन करियो त मूंखे ऐं सॼी तव्हां सिंध में ज़बरदस्त ॿुधायो त इंसान जेको आहे वाक़ई चैलेंजिस ईंदा आहिनि यूथ खे, उहे मसइला हूंदा आहिनि, पर उन में हिकिड़ो रस्तो निकारींदो आहे। जीअं तव्हां ॿुधायो त हाणे
मीडियम चेंज थी वियो आहे। मीडियम यूट्यूब जे थ्रू तव्हां पंहिंजा चैनल्स ठाहियो, पंहिंजो जेका प्रोफेशन में आहे उहो प्रोफेशन जेको आहे जेका इंट्रस्ट वठी उनखे जेको एज़ ए कैरियर में तव्हां कन्वर्ट करे सघो था। ज़बरदस्त तव्हां तरीक़ा ॿुधाया। उन खां गॾु तव्हां कुझु आदतुनि जे बारे में ॿुधायो त हिन इंसान में जेकॾहिं हीअ आदत हुजे, जीअं तव्हां ज़िक्र कयो त पाइण जी आदत आहे, जीअं नंढनि ॿारनि में पाइण जी आदत हूंदी आहे। तव्हां काफ़ी माण्हुनि सां इंटरव्यू कया आहिनि, तव्हां काफ़ी माण्हुनि खां मिलिया हो, चाहे ॾेह जो हुजे परॾेह जो हुजे। तव्हां असांजे नौजवाननि में अॼुकल्ह असां मोटिवेशनल स्पीकर या ट्रेनर्स जेका हूंदा आहिनि, असां उनखे हिकु शइ खे चवंदा आहियूं हैबिट डेवलपमेंट। जेकॾहिं असां हैबिट डेवलप करे विझूं त उन शयुनि खे जेको आहे असां जल्दी एडॉप्ट करे जल्दी उन प्रोफेशन में आणे पाण खे ग्रो करे सघूं था ऐं वधीक लर्न करे सघूं था। असांजा दोस्त उहो चङी तरह ॼाणीनि था, जेका असां सां मसइला हूंदा आहिनि उहे असांजा पंहिंजा ई मसइला क्रिएट थियल हूंदा आहिनि, उन्हनि में को कोन हूंदो आहे। जीअं साईं ॿुधायो, साईं पंहिंजी कल्चर ड्रेस जिथे केट वॉक में वेंदो आहे, किथे बि वेंदो आहे, साईं पंहिंजी उहा ज़रूरु पंहिंजो कल्चर वेल ड्रेस थी ऐं पंहिंजो शो बि कंदो आहे त मां वाक़ई हिन कुंड खां या हिन हिसे खां तालुक़ु रखां थो। उन में को बि ऐब न हूंदो आहे, न को का शइ जो मसइलो हूंदो आहे। साईं तव्हां हाणे असांखे इहो ॿुधायो त जेका जिन माण्हुनि सां तव्हां मिलिया हो, जिन खां तव्हां इंटरव्यूज़ कंडक्ट कया आहिनि, वॾी वॾी पर्सनैलिटीज़ खां कया आहिनि, उन्हनि जो मां नालो त कोन थो खणां, तव्हांजा एतिरा आहिनि माशाअल्लाह सां अनलिमिटेड आहिनि। जीअं पाकिस्तान जो हुजे, चाहे इंडियन हुजे, चाहे बॉलीवुड हुजे या हॉलीवुड हुजे, लॉलीवुड हुजे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त अहिड़नि जेकी पर्सनैलिटी खां तव्हां मिलिया, उन्हनि में तव्हां कहिड़नि माण्हुनि में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं ॾिठियूं जेकियूं असांजे नौजवाननि खे अप्लाई करणु घुरिजनि त हू पंहिंजे कैरियर खे जल्दी ग्रो करे सघंदा। जेकॾहिं उहे आदतूं या उहे ख़ासियतूं उन्हनि माण्हुनि जूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं। जीअं ॻाल्हाइण जो तव्हां ज़िक्र कयो, तव्हां सवेर खां वठी इहो ॿुधायो हिनखे 2 चकर तव्हां रिपीट कयो त ॻाल्हाइण जो स्टाइल जेको आहे उहो तव्हांजो मैटर करे थो। ॿियूं कहिड़ियूं ख़ासियतूं, कहिड़ी शख़्सियत खां तव्हां मिली करे इम्प्रेस थियव, उन्हनि ते थोरी रोशनी विधायो ऐं प्लस तव्हां उन शख़्सियतुनि जा नाला खणी ॿुधाइजो त कहिड़ा कहिड़नि सां तव्हां कीअं मिलिया। महिरबानी। तव्हां ॾिसो, हा, उहा ॾाढी सुठी ॻाल्हि पुछी आहे। ॿियनि शख़्सियतुनि सां जॾहिं रोज़मर्रा जी वहिंवार में मिलो था ॿियनि माण्हुनि सां, तव्हांजो ॾिसण जो, ऑब्ज़र्व करण जो जेको तजुर्बो आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो रहे। मसलन आउं अदाकार मोहम्मद अलीअ सां मिलियसि। मोहम्मद अली साहब अलाह साईं खेनि जन्नत में जाइ ॾे, मूंखे सॻे पुट वांगुरु भाईंदा हुआ। सो जॾहिं बि कराची ईंदा त फोन ईंदो PTCL ते त चंदा मैं आ गया हूँ कराची, हैदराबाद आने वाला हूँ, तुम आके मुझसे त अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। हुन माण्हू में पाकिस्तान जो सुपर स्टार हो। बट यू कुडंट इमेजिन त मोहम्मद अली साहब जेॾी महिल ॻाल्हाईंदो हो त को हुन में फ़ख़ुर न, तकबुर न। ऐं आउं उन ज़माने में ॿार हूंदो हुउसि त मूंखे इहो महसूसु थींदो त मूं सां गॾु ॿार थी वियो आहे। हिकिड़ी प्लेट में मानी पियो खाए ऐं पोइ हुनखे त हिकिड़ी ॿी आउं ॻाल्हि चवंदुसि त अवां 2 आर्टिकल लिखिया ऐं पाण खे अफ़लातून सम्झण लॻा। ईअं न हुअणु घुरिजे जी माण्हू। असांजी सिंध आजिज़ी निसारी इहे जो नालो आहे। ऐं नंढपण में असां त अम्मा बाबा जूं मारूं खाधियूं त का बि ग़लति जेकॾहिं उहा थोरो पाण खे सम्झो या कंहिंसां ग़लति ॻाल्हायो त यकदमि असां अम्मा बाबा जूं मुंहं ते ॾाढियूं मारूं खाधियूं। सो बसि जहिड़ी ॻाल्हि त इहा शइ जेका आहे तंहिंखे कंट्रोल करे माण्हू यकीन करियो अगरि मोहम्मद अलीअ सां जॾहिं आउं मिलंदो हुउसि त मूंखे महसूसु थींदो त ही त करोड़े रुपयनि कमाईंदड़ सुपर स्टार आहे, पर हिन माण्हूअ जी दिलि ॾिसो त ॿारनि वांगुरु मासूम। हुमायूं सईद साहिब सां जॾहिं मुलाक़ात मुंहिंजी थी, मूंखे भाउरनि वांगुरु भाईंदो आहे। त यकीन करियो त हुन माण्हू जो जेको टाइमिंग आहे, जेका टाइम वर्क आहे, जेको टाइम फ्रेमिंग आहे, असां त भई चांहि पीती होटल ते वेही रहियासीं दोस्तनि सां गॾु 2 कलाक गुज़री विया। ऐं चवंदो ईअं छो? जेको वलू आहे, जेको वलण आहे, जेको रियाज़ आहे, जेको मदन आहे, जेको चाचो फैज़ू आहे, उनखे सम्झाइणु घुरिजे। त बि तुंहिंजो पुटु जेको सो होटल ते 2 कलाक वेठो आहे ऐं ईअं न हुअणु घुरिजे। मसलन अमी जॾहिं मटियारीअ में आउं निकिरंदो आहियां, यकीन करियो त नंढा नंढा छोकिरा जेके ॿार जेके से मूंसां अची मिलंदा आहिनि, मूंखे ॿुधाईंदा आहिनि त हिते दाख़िला वठूं या हिते दाख़िला वठूं या कहिड़ी डिपार्टमेंट जॉइन करियूं, त पोइ आउं उन्हनि खे इहो चवंदो आहियां त पहिरीं त वञी
कंप्यूटर ते सुबुह साण वेबसाइट्स ॾिसो, जेके बि रिसाला अख़बारूं अचनि थियूं उहे पढ़ो त जीअं अव्हांजी अंग्रेज़ी सुठी थिए ऐं जीअं अव्हांखे ख़बर पवे। मसलन अव्हां सिंध में रहो था त अव्हांखे सिंधी अदब जी ख़बर हुजे, उर्दू पाकिस्तान जी ॿोली आहे त हुनजी ख़बर हुजे त मुमताज़ मुफ्ती, अशफाक अहमद, बानो कुदसिया इहे केरु आहिनि, उन्हनि छा कयो आहे, कहिड़ो कमु कयो आहे, अहमद फराज़ फैज़ ऐं जोशिम अली आबादीअ जी शाइरीअ जी ख़बर हुजे। त इहे शयूं जॾहिं बि पढ़ंदा रहंदव त अव्हां में ख़ुदि ब ख़ुदि अंदरां हिकिड़ी संभारा निकिरंदी, जेका जिते जिते पंहिंजो सूंहं जो इदराक कंदी, अव्हांखे उहो रिस्पॉन्स माण्हुनि मां मिलंदो, अव्हांजे मारूअड़नि ऐं जहांगीरनि। ऐं त अव्हांखे यकीन करियो त जॾहिं आउं वेंदो आहियां किथे अंदरि ॻोठनि में त माण्हुनि जे कुर्ब ऐं माण्हुनि जी मुहबत जो मूं वटि को आहे कोन। जीअं अची भाकुर पाईंदा आहिनि, बरस विहारियो, होटल ते चांहि था पियारीनि ऐं चवनि था असांजे घर हलो, असांजे उताक में हलो, ऐं या हिते शादियुनि में इलाही माण्हू पढ़ियल लिखियल साईं असांजा घर वारा अव्हां सां मिलण था चाहिनि ऐं ॿार मुंहिंजूं न्याणियूं अव्हां सां मिलण थियूं चाहिनि, त पोइ इहा शइ जेका आहे न माण्हू खे अञा वधीक ताक़तवर करे थी। त अव्हां पंहिंजे मुआशिरे में रही करे, अव्हां पंहिंजी सोसाइटीअ में रही करे अहिड़ो हिकिड़ो इदराक ॾिनो आहे जंहिंमें लाकीन लतीफ़ जी सूंहं बि आहे ऐं सिंध जी सिंधियत बि आहे, ऐं उन सां गॾोगॾु अव्हां में you're willing to express each and everything in front of the whole world। इहो पंहिंजो टारगेट न रखो त भई असीं सिंधी आहियूं त असांखे सिंध में पंहिंजी सूंहं पकड़णी, छो ईअं छो आहे? अमी वञो हलिया अमेरिका, वञो हलिया अमी कैनेडा, वञो हलिया अमी जर्मनी, जिते जिते सूंहं जा इदराक आहिनि, ऐं जॉब्स में अचो, जॉब्स लाइ अप्लाई करियो, मुख़्तलिफ़ स्किल्स सिखो। मसलन जेके स्किल्स जर्नलिज़म में स्किल्स आहिनि ऐं रिपोर्टिंग आहे जेका ऑन द स्पॉट रिपोर्टिंग थिए थी, मसलन अव्हांखे जे उर्दू चैनल जॉइन करिणो पवे त उते अव्हां पघार बि अव्हांखे सुठो मिलंदो। असांजे सिंधी चैनल्स जो त हाल कोन्हे, सभा घटि पघार था ॾियनि, अलाह साईं साञाए ॾियनि। त या इंग्लिश को चैनल बि करियो था त उन में बि 100 दग आहिनि, ऐं दगनि ते हिकिड़े क़ाबिल एतमाद माण्हूअ खे जेॾी महिल दगनि ते हलण लाइ निकिरंदो त पेचराब जाम ईंदा, ज़िगज़ैग रस्ता, ऐं जीअं पंहिंजे ॿनियुनि में रस्तो हूंदो आहे, पर उनखे लताड़े, उनखे फेस करे, उनखे जान जोखम में उहा सूंहं जो इदराक हिन माण्हूअ में अमित सिंधी ऐं नूरुल हुदा छा थी ॿोले? असांजी मीडिया जी राणी सुल्ताना सिद्दीकी आपा असांजे उनजो मिसाल साम्हूं आहे। ॾिसो न, मीडिया जी हींअर राणी था सदीन सभु, ऐं हुन जेको कमु म्यूज़िक जे हवाले सां, ड्रामे जे हवाले सां पंहिंजे चैनल्स ते कयो आहे, तंहिंखे सॼी दुनिया में रेस्पॉन्स थो। त उहा असांजी सिंधियाणी आहे, महताब अकबर राश्तीअ जो नालो वठां, इल्म अदब ऐं जी आपा महताबा लाडकाणे में जिते पढ़णी आहे सैयदनि राश्ती सैयदनि में, उते पहिरीं तैलीम कोन हुई न्याणियुनि में, हुन उते वञी उहे शयूं मुरविज करायूं पंहिंजे घर वारे खां, पंहिंजे सहुरे सां, त न्याणियुनि लाइ स्कूल खोलियो, न्याणियुनि लाइ कॉलेज खोलियो। त इहे नवां पहलू सिंध खे जेका सूंहं बख़्शींदा, सूंहं अर्पींदा, इहे नवां जेके रुझान आहिनि, नवां ट्रेंड्स आहिनि, उहे शयूं अवी प्रिफेयर करियो पाण खे त उहा शइ असीं सिखूं जेका यूनिक ज़बरदस्त हुजे। तव्हां ॿुधायो, तव्हां ज़बरदस्त ॿुधायो त पंहिंजो जेको आहे प्रोफेशन में जेका निवड़त आहे उहा ज़रूरी आहे कंहिं बि कम में। जीअं तव्हां मोहम्मद अली साहब जो ॿुधायो त उहो जेको आहे तमामु ॿारनि ऐं नंढनि वांगुरु बिहेव कंदो, जीअं बि कंहिंसां मिलंदो उन प्रोफेशनल खां अलावा आम इंसान तमामु बहितरीनु हो। जीअं हुमायूं सईद जो ॿुधायो त तव्हां जेको आहे उहो टाइम जो पंचुअल हुयो। ऐं ॿियो वधीक तव्हां खां असां इहो पुछंदा आहियूं तव्हांजे प्रोफेशन जे हवाले सां त तव्हां एज़ ए जर्नलिस्ट तव्हां पंहिंजे सिंधी जेका आइकन्स आहिनि उन्हनि जा सां तव्हां मिलिया, उन्हनि जो जेको एक्सपीरियंस आहे, उन्हनि जो लाइफ स्टाइल आहे, उन्हनि जो कम्युनिकेशन, उन्हनि में अहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जो उहे हज़ारनि माण्हुनि खां अलावा डिफरेंट आहिनि ॿियनि खां, उहे कहिड़ियूं ख़ूबियूं हुयूं उन्हनि में?
तव्हां प्लीज़ उन जे बारे में ॿुधायो त असांजा जेका यंगस्टर आहिनि उहो सिखी सघनि त उन्हनि माण्हुनि में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जो उहे जेका आहिनि एतिरनि आबादी जेका सिंध जी आहे पाकिस्तान जी आहे उन खां अलावा जीअं तव्हां ॿुधायो जीअं सुल्तान सिद्दीकी साहिबा आहे या ॿिया जेका डिफरेंट आहिनि उहे कीअं उहे जेका आहे डिफरेंट निकिता जीअं तव्हां मेहताब राशिदी साहिबा जो ज़िक्र कयो ईअं ई तव्हां ॿुधायो उन्हनि मां अहिड़ा कहिड़ी क्वालिटीज़ आहिनि किरदार में जेके उहे अलॻि थिया तव्हां त लिखियो उन्हनि जे बारे में तव्हां उन जे बारे में तक़रीबन काफ़ी ॻाल्हायो बि आहे त उन्हनि मां असां नौजवान उहो ॼाणणु चाहींदा त उन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जेको उन्हनि में हा अलॻि ॾिसो रखनि ॾिसो मुंहिंजी आउं सभिनी खे मायरा ख़ान जो मिसाल ॾींदुसि। जी जी मायरा ख़ान एतिरी त प्रोफेशनल एक्ट्रेस आहे जो माना मूंखे नथो लॻे त जेकॾहिं हुनखे 30 मिंट हिकिड़े हंधि वेहणो आहे त उहो 30 मिंट वेहनि 31 मिंट कोन थी त इहा जेका टाइम खे सम्झण ऐं टाइम जो क़दुरु करणु अव्हांजा 10 साल गुज़री विया अव्हांखे ॾुख थींदो त मुंहिंजा 10 साल गुज़री विया ऐं आउं कुझु करे कोन सघी त पंहिंजे टाइम जो क़दुरु करियो पंहिंजे वक़्त जो क़दुरु करियो ऐं मस्बत शयूं करियो। असांजे ॻोठाणनि में आउं इहो चवंदुसि भईया भई 3 कलाक वेठा आहियो पंहिंजो होटल ते वेठा का फिल्म ॾिसूं फिल्म भले ॾिसूं ज़रूरी आहे पर 3 कलाकनि में जेकॾहिं अवी ॻोठ में ई को धंधो शुरू करियो का सुठी शइ शुरू करियो को स्टॉल हणी हुन ते वेही रहो त हर हंध ते हुकूमत तव्हांखे नौकरियूं कान ॾींदी न हींअर ॾीन बि कोन था त माण्हूअ जो पंहिंजे पाण में जेको एतमाद आहे न भरोसो उहा बुनियादी शइ आहे। असांजा माण्हू अहिड़ा झांगी अहिड़ा छो जो पढ़ियल कोन हूंदा आहिनि त इन करे वरी हुननि में एतमाद जी कमी हूंदी आहे पर मज़े जहिड़ी ॻाल्हि त मूं त के पढ़ियल लिखियल माण्हू ॾिठा त हुननि में ॻाल्हाए बि कोन सघंदा आहिनि त जिते जिते अवी सम्झो त अव्हांजी हक़ तरफ़ी पई थिए केरु अव्हां सां अजायो पियो ॻाल्हाए या केरु अव्हां सां ज़ुल्म पियो करे त उते ज़रूरु ॻाल्हायो। सहाफ़त जो त निशान इहो आहे त यू मस्ट बी बोल्ड यू मस्ट बी फ्रैंक ऐं शाय न थियो शर्म न महसूसु करियो जेकॾहिं अव्हांजो हक़ आहे अवी सम्झो था त गुद कई आहे इन जे अव्हांखे पूरो मुआवज़ो मिले ज़मींदार ॾे या न्याणियुनि पुठियूं चुंडियूं आहिनि उन्हनि जो जेकॾहिं नथा ॾीनि या जेके असांजूं माऊं भेनरूं जेके गगा ऐं हुरमिच जो कमु कनि थियूं ऐं उन्हनि खे जेॾी महिल शहर जे या तहलके जे दुकान ते वञो थियूं उहे विकिणनि त उन्हनि खे पूरो पैसो नथो मिले त इहे सभु मसइला आहिनि। पर मिसाल जी ॻाल्हि कंहिं अणपढ़ियल औरत जी धीअ जेकॾहिं पढ़े थी त उहा अॻियां हली पंहिंजी माउ जो पेज फेसबुक ते ठाहे उहे सभु शयूं उते रखी सघे थी त भाउ हीअ असांजो कमु आहे हीअ असांजो धंधो आहे हिन में असीं जेके से वधीक शयूं करे सघूं था। असां वटि मचैरीअ में 2-3 न्याणियूं आहिनि जिन पंहिंजा ब्रांड्स शुरू कया आहिनि कपिड़नि जा ऐं कपिड़ा ठाहे फेसबुक ते ऐं सोशल मीडिया ते रखनि थियूं ऐं सुठो थियूं कमाइनि तमामु सुठो कमाइनि थियूं त हाणे उहा दौरु आहे हेॾी महांगाई आहे त हेॾी महांगाईअ में ज़रूरी आहे त घर जा 2 फ़र्द कमाइनि जेकॾहिं अम्मा बाबा वटि आहिनि। ज़बरदस्त साईं तव्हां त जेको आहे पंहिंजे प्रोफेशन खे तव्हां अॻिते अपडेट कयो थ्रू द सोशल मीडिया। हाणे साईं तव्हां को आख़िरी मैसेज जेको असांजे यंगस्टरनि खे असांजे जेका साफ़ी दोस्त थियणु चाहिनि था जर्नलिज़म में अचणु चाहिनि था उन्हनि जे लाइ को यंगस्टर नौजवाननि लाइ को मैसेज हुजे त असां सां शेयर कयो पंहिंजे बचड़नि पंहिंजे न्याणियुनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे रोज़ानो जेकॾहिं तव्हां वटि कंप्यूटर आहे त कंप्यूटर ते न त मोबाइल ते तव्हां गूगल सर्च करे सघो था पढ़ो मुतालियो कयो असां मां जेका बि असांजे अंदर जी अबक आहे झिझक आहे जेका माण्हू त क़बर ताईं ईअं थो सम्झे ऐं मूंखे महसूसु थिए थो जीअं जीअं उमिरि वधे पई त असांखे कुझु नथो अचे ऐं पढ़ो जेतिरो मुतालियो वधीक कंदो पंहिंजे सभिनी न्याणियुनि पंहिंजे सभिनी भेनरुनि पंहिंजे सभिनी बचड़नि खे इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे एतिरी अव्हां में नॉलेज हुजे एतिरो कॉन्टेंट हुजे अव्हांजी ग्रिप में जे मसलन मायरा ख़ान जेकॾहिं केॾांहुं वञे त लिखो त हुन कहिड़ो कॉस्ट्यूम पातो आहे ऐं हुनजा इयरिंग्स कीअं आहिनि ऐं हुनजा जेका पर्स कई आहे सा कहिड़े ब्रांड जी आहे
मूं इहो सभु लिखियो आहे। त चवण जो मक़सदु त जंहिं शोबे में वञूं उन जी जेका सूंहं आहे, उन जी जेका चांडोकी आहे, उन जो इदराक ऐं पंहिंजे लफ़्ज़नि में ऐं पंहिंजे रवैयनि में। वरी जॾहिं असीं ॻोठा निकिरूं था घर मां त असांखे महसूसु थिए थो त गिटी ख़राबु लॻी पई आहे ऐं चूंडियल नुमाइंदा वोट वठो वञनि, कमु कोन था कनि, त असीं बाक़ाइदे हिकिड़ो मुहाज़ शुरू कयूं, ॻाल्हायूं, ॻाल्हाइण जी ज़रूरत पवे। ईअं कोन्हे, ॾिसो मुंहिंजो इहो यकीन आहे त वॾो सिर्फ़ु अलाह सां ई आहे, माण्हू वॾो कोन थींदो आहे। ऐं त केरु पुछंदो आहे साईं अवी छा सैयद आहियो, मां चवंदो साईं ऐं फ़क़ीर आहियां, ऐं मूंखे ख़ुशी थींदी ॾाढी। सो हिकिड़ी आजिज़ी इंसारी। ऐं ॿियो जॾहिं घर मां निकिरूं त असीं का अहिड़ी पंहिंजी क्रेडिट ते शइ आणियूं जेका सिंध खे ऐं सिंधियुनि खे फ़ाइदो पहुचाए। ऐं अलाह सां ईअं फरमायो आहे त जॾहिं मुंहिंजे बंदनि लाइ सहूलियतूं कंदो त आऊं अव्हां लाइ सहूलियतूं कंदो। सो बेशक इहे जेके शयूं आहिनि इहे बि पंहिंजे रूटीन में अवेल करियो। ऐं उन खां पोइ बि ॾिसंदो त अव्हां जेकॾहिं जर्नलिज़म में अचो था त उन्हनि जी हर शइ खे रंगण जो कमु अलाह सां ई कंदो। ऐं हिकिड़े हंध ते माण्हूअ खे महसूसु थिए थो, मसइलन आउं 15 सालनि खां लिखां पियो, हींअर मुंहिंजी उमिरि 55 साल आहे, त हाणे मूंखे अची महसूसु थिए थो त अलाह साईं तुंहिंजा करम, तो त असां निदेलनि खे कीअं नवाज़ियो आहे, तुंहिंजा करम आहिनि ऐं तुंहिंजा फज़ल आहिनि। सो इहा जेका पंहिंजे ज़ात जी जेका जमालियाती खुशबू आहे उनखे जेकॾहिं असीं वधीक हाईलाइट करियूं त सिंध जे दग दग ते को पेचरो कोन रहंदो ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियूं। ज़रूरी कोन्हे त तव्हां साफ़ ई आहियो त लिफ़ाफ़े लाइ पिया ॻोल्हियो या छा, या जेको येलो जर्नलिज़म थिए थो, त महिरबानी करे जेकॾहिं साफ़ ई थिया आहियो त पैगम्बरी पेशो आहे। ऐं त ईअं चवंदुसि सुठी शइ जो इदराक कर। सिंध सॼी सूंहं सां भरी पई, हुन सूंहं में तव्हीं पाण बि सुहिणा सिंधी ऐं मोचारा सिंधी खमीर जा पुट सन ऑफ द सॉइल थी ॾेखारे। अलाह खे ज़बर लख शुक्र। ज़बरदस्त साईं, तव्हां ॿुधायो त तव्हां जंहिं प्रोफेशन में हुजो या सहाफ़त में स्पेशल, त उन सां तव्हां सिंसियरली कमु कयो ऐं जेको सही कमु आहे उन ई सही जॻह ते हलो। ज़बरदस्त सर, तव्हांजो मैसेज आहे ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी वंस अगेन, तव्हां असांजे प्लेटफॉर्म ते आया ऐं असां सां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो, जेको साईं 15 सालनि खां वठी 54 सालनि ताईं जेको प्रोफेशन जर्नलिज़म में ॾिनो उनजो एक्सपीरियंस साईं असां सां शेयर कयो। साईं सैयद फिदा हुसैन शाह साहब, वंस अगेन वॾी वॾी तव्हांजी महिरबानी, शुक्रिया दोस्तो। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे मारू वड़नि लाइ ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, साईं महिरबानी। वरी थैंक यू सर। दोस्तो तव्हां ॾिठो त सर जेको आहे तमामु स्ट्रगलर ऐं तमामु कमिटेड माण्हू रहियो आहे, जंहिं हिकु ई प्रोफेशन शुरूअ खां जॉइन कयो एंड ताईं। इहो ई लर्निंग माइंड आहे जेको सिंध जो हिकु आइकन आहे, चाहे सहाफ़ी किथे बि हुजे, केर बि हुजे, कहिड़े बि, चाहे शोबिस सां हुजे या आम करंट अफेयर सां हुजे, पर उहो कमिटेड आहे त तॾहिं ई अॻिते आहे। जेकॾहिं असांजा दोस्त जेका बि शागिर्द आहिनि उहे के एज़ ए प्रोफेशन जर्नलिज़म खे पंहिंजो रखनि था त साईंअ खां घणो कुझु सिखी सघनि था, साईं केतिरो कमिटेड आहे। त दोस्तो अॻिते जेकॾहिं असांजो सिंध हेल्प जे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियोस शेयर कयो, अॻिते इनशाला असां वधीक लर्निंग्स माइंड्स जा सिंध जा जेका लीडर्स आहिनि, जेका सिंध जा आइकन्स आहिनि, जेका कमु करे रहिया आहिनि, उहे असांखे जॉइन कंदा। ऐं दुनिया मां ॿियनि ऑनलाइन बि अची रहिया आहिनि जेका यूके यूरोप ऐं डिफरेंट कंट्रीज़ में जेका रही रहिया आहिनि, उन्हनि सां बि असांजा सेशन्स आहिनि। जीअं तव्हां हिन सेशन खे जॉइन करे तव्हां इहो सिखी सघो त उन्हनि शख़्सियतुनि कहिड़ा कमु करे जल्दी पंहिंजो मक़ाम हासिलु कयो ऐं उहे डिफरेंट रहिया। तव्हां असांजे यूट्यूब चैनल www.youtube.com/sindhelp खे बि सब्सक्राइब कयो, जीअं वधि में वधि तव्हांखे इंफॉर्मेशन लर्निंग जा रिसोर्सिस मिलनि, जिते असां रखिया आहिनि तव्हांजे लाइ ऐं तव्हांजे अॻिते वधण। शुक्रिया, अल्लाह हाफ़िज़, थैंक यू फॉर ज्वाइनिंग।